ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे न्यूज़ सदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त न्यूज़ सदाबाद जे सिंध जे सदाबहार सूफ़ी शाइर सैयद अहमद शाह लखियारी जे 21 सालाने उर्स जी इफ्तिदाई दरगाह जे गादी नशीन सैयद महबूब शाह लखियारी दरगाह, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे गादी नशीन सैयद वकार हुसैन शाह भिटाई ऐं सैयद शबीर शाह लखियारी न्यूज़ सदाबाद वेझो दरगाह सैयद अहमद शाह लखियारी जे मज़ार ते चादर चाढ़े कयो। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे दरगाह भिटाई जे गादी नशीन पाकिस्तान उलमा मसाइक काउंसिल जे चेयरमैन सैयद वकार हुसैन शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, शाइक़ कौंसिल जे प्रेसिडेंट जी हैसियत सां जेकी हिकिड़ी तंज़ीम आहे जंहिंमें तक़रीबन 200 दरगाहूं गॾिजी दरगाहुनि जे फ़लसफ़े खे आम करण जे लाइ ऐं उन्हनि जे मसइलनि खे आवाम ताईं पहुचाइण जे लाइ, उन्हनि जे हल जे लाइ पंहिंजी कोशिश ऐं जहाद करे पई। हिते अची निहायत ख़ुशी थी आहे ऐं साईं जी दरगाह ते भिटाई साईं जी दरगाह तां दुआऊं खणी आया आहियूं ऐं यकीनन हिन दरगाह ते बि जेको उर्स आहे त अॼु दुआउनि जो ॾींहुं आहे, हितां सभु दुआऊं खणी वेंदा। ही ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सिंध धरती में या पाकिस्तान में औलिया कराम जी धरती आहे त हिते दुआउनि सां वलियुनि जे मोहब्बत अमन ऐं प्यार जो पैगाम प्रचार हले पई। दहशतगर्दी जो जेको अॼु माहौल आहे, जेको सॼी दुनिया में तासुब ऐं नफ़रत फैलियल आहे, उन जो हल बि इन्हनि दरगाहुनि वटि आहे। त भिटाई साईं जो पैगाम जेको आलमी पैगाम आहे, उन खे जॾहिं सभु दरगाहुनि सां ॻंढींदासूं त ॻाल्हि साॻी आहे, हर दरगाह जो मैसेज साॻियो आहे। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजी हुकूमत खे बि पाबंद कयूं ऐं उन खे इन शइ जो अहसासु ॾियारियूं त अॼु जे उहा हुकूमत परेशान आहे, इकनॉमिक फेलियर पियो थिए, कोलैप्स पई थिए इकॉनमी, रस्तो नज़र न पियो अचे हुकूमतनि खे, दहशतगर्दी जे वर चढ़ियल आहिनि, बेरोज़गारी वधी वई आहे, तव्हांजी सिंध में बि ख़ुदकश हमला दरगाहुनि ते शुरू थी विया आहिनि। इन्हनि जो हल छा आहे? इन्हनि जो हल भिटाई जो ऐं कलंदर जो उहो फ़लसफ़ो आहे जेको सिंध जे हर माण्हू जे दिलि में मौजूदु आहे। उर्स जे पहिरें ॾींहुं ढगन जी डोड़ थी, जंहिंमें सॼे सिंध जे मशहूर ढगन हिसो वरितो। इन समेत मलाकड़ो थियो, जंहिंमें उत्तर सिंध लाड़ पंजाब जे मल पहलवाननि मल जा जोहर ॾेखारे ज़बरदस्त दाद हासिल कयो। राति जो सूफ़ी राग जी महफ़िल थी, जंहिंमें नामवारे सिंधी रागिन सैयद अहमद शाह की शाइरी ॻाए दाद हासिल कयो। मेले में ॿारनि जी तफ़रीह लाइ सर्कस, झूला वग़ैरह पिणु लॻाया विया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।